अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां असीं अवांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां तजियनि, तबसरनि ऐं शाइरी समेत भेटाउनि सां भरियल प्रोग्राम मंज़रनामो अवांजी ख़िदमत में पेश कयो वेंदो आहे। जग जहान जे ख़बरनि ते मुश्तमिल प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया पिणु अवांजे समातनि जी नज़र कंदा आहियूं। उन सां गॾु रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां असीं अवांजी ख़िदमत में पेश कंदा आहियूं गुलाबनि जहिड़ा गीत, मुख़्तलिफ़ लेखकनि जूं लिखणियूं, तारुफ़, इंटरव्यू ऐं उन सां गॾोगॾु सिंध में थींदड़ सियासी समाजी तक़रीबनि जो मुकमिल अहवाल ऐं उन सां गॾोगॾु यादगार तक़रीरूं। असीं तारीख़ जा वर्क वराईंदा आहियूं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां। जेकॾहिं अव्हीं असांजी नशरियात लाइव ॿुधणु चाहियो था त पंहिंजे मोबाइल फ़ोन जे प्ले स्टोर में वञी सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो जी ऐप डाउनलोड करे रेडियो जी नशरियात 24 कलाक लाइव ॿुधी सघो था। उन सां गॾोगॾु अव्हीं यूट्यूब चैनल ते वञी सर्च करे सघो था वॉइस ऑफ सिंध न्यूज़, जंहिं ते असांजा प्रोग्राम, असांजूं वीडियोज़ मौजूदु हूंदियूं आहिनि, जिन खे न सिर्फ़ु तव्हीं पाण ॿुधो पर पंहिंजनि दोस्तनि ताईं ज़रूरु पहुचायो ऐं ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। 10 फरवरी 2026 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम मंज़रनामो साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवांजा ख़्वाब तहबीरनि सां लही सघनि। अॼु जे प्रोग्राम मंज़रनामे में असीं नौशकी वारे इलाइक़े में मारिजी वियल घोटकी जे चइनि नौजवाननि बाबति पिणु ख़ुसूसी रिपोर्ट अवांजे समातनि जी नज़र कंदासीं। उन सां गॾोगॾु असीं हुकूमत जे मुआशी उॾाम वारनि दावाउनि ते बि नज़र विझंदासीं त छा दावाऊं हक़ीक़त आहिनि या सिर्फ़ु दावाऊं आहिनि। सनतनि खे ॾिनल रिलीफ बाबति पिणु ॼाणण जी कोशिशि कंदासीं त उहो रिलीफ जंहिंजो ॾंड बिजली सार्फ़ीन खे भरणो पवंदो ऐं ग़रीब माण्हू वधीक बिलनि जी सूरत में भोॻींदा। इन सिलसिले में सोशल मीडिया ते हलंदड़ बहस बाबति बि ॼाणण जी कोशिशि कंदासीं, जॾहिं त नामिरे लेखक ऐं क़ौमपरस्त अॻवान नवाज़ ख़ान ज़ंवर जो ख़ुसूसी लेख पिणु प्रोग्राम जो हिसो हूंदो। नामिरे लेखक ऐं सिंधी अदबी संगत सिंध जे बानी दादा गोबंद माली जी वरसी ते खेसि भेटा पिणु पेश कंदासीं। सभ खां पहिरियां पेश करियूं था नौशकी वारे इलाइक़े में मारिजी वियल हिकु ख़ानदान जे चइनि नौजवाननि बाबति ख़ुसूसी रिपोर्ट। मोहम्मद काज़म जी ही रिपोर्ट असीं BBC उर्दू जे तावन सां अवांजी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। ग़ुरबत ऐं मजबूरी सबबि असां पंहिंजे ख़ानदान जे 4 ॿारनि खे केतिरा ई मैल परे मज़दूरी लाइ बलूचिस्तान मोकिलियो, पर उते पेश आयल ताज़नि वाक़िअनि में हूअ पंहिंजूं हयातियूं वञाए वेठा। सिंध जे ज़िले घोटकीअ जे इलाइक़े उबावड़े सां वास्तो रखंदड़ रफ़ीक अहमद ॿुधायो त हिकु वक़्तु चइनि नौजवाननि जी ओचिती मौत संदन ख़ानदान खे लोॾे छॾियो आहे। अहिड़ो सदमो ॾिनो आहे जेको बर्दाश्त करणु इंतिहाई ॾुखियो आहे। हुन ॿुधायो त फ़ौत थियलनि में संस 2 भाइटा ऐं हिकु सौट जो पुटु शामिलु आहे। नौशकी में सरकारी अमलदारनि तस्दीक कई त 31 जनवरी खां शुरू थींदड़ हमलनि दौरान नौशकी में मारिजी वियल आम शहरनि मां 5 ॼणा सिंध सां वास्तो रखंदड़ हुआ। नौशकी समेत बलूचिस्तान जे 12 शहरनि जे मुख़्तलिफ़ हंधनि ते 31 जनवरी ते थियल हमलनि में दर्जने माण्हू मारिजी विया ऐं ज़ख़्मी पिणु थिया हुआ। मारिजी वियल उहे 4 नौजवान केरु हुआ? रफ़ीक अहमद ॿुधायो त संदसि 2 भाइटा ऐं सौट जो पुटु 17 खां
20 वरनि जी उमिरि जा हुआ ऐं उन्हनि मां को बि परिणियल न हो। हुन ॿुधायो त उन्हनि मां सजाद हुसैन ऐं शहज़ाद हुसैन सॻा भाइर हुआ ऐं उहे मुंहिंजे भाउ फैज़ अहमद जा पुट हुआ, जॾहिं त ग़ुलाम अब्बास मुंहिंजे ॿिए भाउ मुराद अहमद जो पुटु हो। उन्हनि सां गॾु मारिजी वियल ख़ानदान जो चोथों फ़र्द कामरान हो, जेको मुंहिंजे सौट जो पुटु हो। उन्हनि जो तालुक़ सिंध जे ज़िले घोटकीअ जे तालुके उबावड़े जे इलाइक़े मुरीद शाख सां हो। रफ़ीक अहमद ॿुधायो त सिजाद हुसैन 4 दर्जे ताईं ऐं शहज़ाद हुसैन 5 दर्जे ताईं तालीम हासिल कई हुई, जॾहिं त बाक़ी 2 ॿार गुरबत सबबु कॾहिं स्कूल ई न वञी सघिया। हुन वधीक चयो त असां ग़रीब हुआसीं, तंहिं करे न सिर्फ़ु असां उन्हनि खे पढ़ाए न सघियासीं, पर नंढी उमिरि में उन्हनि खे मज़दूरी लाइ पाण खां परे मोकिलणो पियो, त जीअं हूअ कुझु पैसा कमाए घर जे ख़र्च में वरनि जो हथ वंडाइनि। उहे नौजवान नौशकी में मारिजी विया। रफ़ीक अहमद ॿुधायो त संदन ख़ानदान जा उहे 4 ॿार 3 महीना अॻु सिंध जे हिकु ठेकेदार सां गॾु बलूचिस्तान विया हुआ। हुन चयो त पहिरियां उन्हनि खे होशाब वटि रखियो वियो, जितां हू कोयटा आया ऐं पोइ नौशकी विया, जिते हुननि डिग्री कॉलेज में हलंदड़ तइमीराती कम में मज़दूर तौरु कमु शुरू कयो। वाज़ह रहे त होशाब पाकिस्तान जे सूबे बलूचिस्तान जे ज़िले केच में वाक़िअ हिकु इलाइक़ो आहे, जेको पंहिंजी फितरी ख़ूबसूरती, तारीख़ी अहमियत ऐं कुझु सिक्योरिटी सूरतहाल सबबु ख़बरनि में रहंदो आहे। रफ़ीक अहमद ॿुधायो त 31 जनवरी ते थींदड़ हमले खां पोइ जॾहिं हुन पंहिंजे ॿारनि सां राब्ते लाइ मोबाइल फ़ोन ते कॉल करणु शुरू कई त उन जा फ़ोन लगातार बंदि मिली रहिया हुआ, जंहिं सबबु हुननि नौशकी में ठेकेदार सां राब्तो कयो। ठेकेदार सां राब्तो करण ते उन्हनि खे मालूम थियो त उन जा 4 ॿार मारिजी विया आहिनि। हुन ॿुधायो त 4 नौजवान ॿारनि जी मौत जी ख़बर सां गॾु ई असांजे ख़ानदान में मातम मची वियो। उन वॾे सदमे सबबु घर जे औरतुनि जे रुअण ऐं दाहुन समूरे इलाइक़े खे सोगवार करे छॾियो। हुन चयो त असां ग़रीब हुआसीं ऐं हिते रोज़गार जा मौक़ा न हुआ, तंहिं करे असांजे ॿारनि खे परे महिनत मज़दूरी लाइ वञिणो पियो, पर असांखे छा ख़बर हुई त मज़दूरी लाइ वेंदड़ असांजा ॿार कफ़न में वेढ़ियल वापसि घर ईंदा। डिस्ट्रिक्ट हेड क्वार्टर अस्पताल नौशकी जे MS फ़ोन ते ॿुधायो त नौशकी में पैदा थियल सूरतहाल सबबु जेके 9 लाश सिविल अस्पताल आंदा विया हुआ, उन्हनि मां 5 माण्हुनि जी सुञाणप थी वई आहे, जंहिंजो तालुक़ु सिंध सां आहे। सरकारी अमलदारनि मूजिबि नौशकी में 3 ॾींहं छिकताइण वारी सूरतहाल जारी रहण सबबु उन्हनि माण्हुनि जा लाश पहिरियां अस्पताल आणण ऐं पोइ नौशकी खां कोयटा जे विच में सिक्योरिटी क्लीयरेंस न मिलण सबबु संदन अबाणनि इलाइक़नि ॾांहुं मोकिलण में देरि थी। पर जॾहिं नौशकी इंतिज़ामिया जे हिकु सीनियर अहलकार सां राब्तो कयो वियो त हुन चयो त मारिजी वियल 5 माण्हुनि जा लाश छंछरु ॾींहुं संदन अबाणनि इलाइक़नि ॾांहुं रवाना कया विया। हुन इन ॻाल्हि जी बि तस्दीक कई त उहे माण्हू डिग्री कॉलेज नौशकी में मारिजी विया हुआ, जिन मां 4 जो तालुक़ु ज़िले घोटकी ऐं 1 जो तालुक़ु ख़ैरपुर सां हो। नौशकी में सूरतहाल अञा मुकमिल तौरु मामूल ते न आई आहे। 31 जनवरी ते बलूचिस्तान जे शहरनि में मुख़्तलिफ़ हंधनि ते हमलनि खां पोइ नौशकी खां सवाइ कोयटा समेत ॿिनि शहरनि में अक्सर झेड़ा बंदि थी विया हुआ, पर नौशकी में हथियारबंदनि ऐं सिक्योरिटी फोर्सिस विच में 3 ॾींहं लगातार छिकताइण रही हुई। उन खां पोइ बि नौशकी शहर जे भरपासे हथियारबंदनि जी मौजूदगी सबबु नौशकी ऐं कोयटा जे विच वारे शाहराह ते ट्रैफ़िक मुकमिल तौरु बहाल न थी सघी। नौशकी ऐं ईरान जे सरहदी शहर तफ़्तान वारे रस्ते जे ट्रांसपोर्टर महमूद बादीनी ॿुधायो त शाहराह जी बंदिश सबबु कोयटा खां तफ़्तान ताईं सफ़र कंदड़ माण्हुनि खे सख़्तु परेशानियुनि ऐं तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। हुन चयो त जेकॾहिं माल बरदार गाॾियुनि जी अचु वञु मुश्किल आहे त घटि में घटि बसनि ऐं मुसाफ़िरनि खे खणंदड़ निढियुनि गाॾियुनि खे अचु वञ जी इजाज़त ॾिनी वञे त जीअं माण्हुनि जूं तकलीफ़ूं घटिजनि। हुन वधीक चयो त 31 जनवरी खां रस्ते जी बंदिश सबबु नौशकी ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में खाद खुराक जे शयुनि जी खोट पिणु पैदा थी वई, जॾहिं त सूबे जी सतह ते कुदरती आफ़तनि सां मुंहुं ॾींदड़ इदारे PDMA पारां चयो वियो त शाहराह जी बंदिश सबबु जेके रुकावटूं हुयूं उन्हनि खे ख़तमु कयो वियो आहे ऐं ट्रैफ़िक जे वहिकरे खे बहाल कयो वियो आहे। नौशकी सां तालुक़ु रखंदड़ हिकु दुकानदार नासिर अहमद ॿुधायो त
गैर यकीनी सूरत सबबि जुमे ते 7 ॾींहं बि पंहिंजे दुकान खुलण लाइ बाज़ार न वञी सघियसि। हुन चयो त जेतोणीकि शहर में दुकान खुली रहिया आहिनि, पर जुमे ॾींहुं मस्जिदनि मां ऐलान कराए वियो त दुकानदार शाम 5 वॻे दुकान बंदि कनि ऐं सुबुह 9 वॻे खोलनि। जॾहिं इन सिलसिले में बलूचिस्तान हुकूमत जे हिकु सीनियर अहलकार खां सवाल कयो वियो त हुन ॿुधायो त नोशकी में शाम जो कर्फ्यू लागू करण बाबति को फ़ैसिलो नाहे कयो वियो। ही असीं पेश करे रहिया हुआसीं नोशकी जी सूरत हाल ऐं सिंध जे मर्जी वाल मज़दूरनि वारे अलमीअ ते ख़ुसूसी रिपोर्ट। ऐं हाणे प्रोग्राम में शामिल करियूं था रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी लाइब्रेरी मंझां चूंड मवाद। अॼु असीं अवांजे समातनि जी नज़र करे रहिया आहियूं बज़्म रूह रिहान जी इफ़्तिताही तक़रीब में शेख अयाज़ जे कयल ख़िताब जो चूंड हिसो, जेको पेश करे रहियो आहे जदीद सिंधी साफ़ जो बानी रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जो सरवाण साईं इमदाद ओढो। ऐं तारीख़ जे तसलसल जा पासबानो, मुंहिंजा रफ़ीक़ो, तरक़ी पसंद अदीबो, सिंधड़ीअ जा सपूतो, ही दौर तारीख़ी दौर आहे जो सिंध सदियुनि में न करे सघी हुई, उहो अवां कुझु सालनि में करे ॾेखारियो आहे। अवां जे शेर ऐं अदब पंहिंजी तारीख़ ऐं सक़ाफ़त सां भरपूर मोहबत करे जंहिं क़ौमी शऊर खे उभारियो आहे, इन लाइ मुस्तक़बिल जी तारीख़ अवां जी एहसानमंद रहंदी। अवां फ़न ऐं अदब में जा इज़हार जी आज़ादी ॾेखारी आहे ऐं इन आज़ादी लाइ जा क़ीमत अदा कई आहे। इन जो मिसाल पूरे बरे सग़ीर जे अदब में किथे बि न आहे। असां हिकु मुनज़्ज़म तहरीक न आहियूं, पोइ बि असांजी कोशिश एतिरी जुंबश पैदा कई आहे जो कूड़ जो सारो कोट लुॾी रहियो आहे ऐं उन जे मोर्चनि ते बीठल पहरेदार पंहिंजो तवाज़ुन रखी नथा सघनि ऐं पंहिंजा उबता सुबता तीर हेॾां होॾां उछले रहिया आहिनि ऐं असां उहे तीर पंहिंजनि हथनि सां मरोड़े उन्हनि जे फिके मोह में हणी रहिया आहियूं। तारीख़ जी धारा खे कोई बि विफली विलोर वञी अञा ताईं रोके न सघियो आहे। इर्तिका जे वहकिरे हर उजत परस्त कुवत खे लोढ़े लटे छॾियो आहे। कोई बि इर्तिका जे वहकिरे खे रोके न सघियो आहे। इहो वाकिरो हिकु गूंजंदड़ गरजंदड़ समुंड वांगुरु केई पहाड़ पहाड़ खां पटे फिटो कंदो आहे। ज़िंदाननि जूं सीखूं इंसाननि खे रोके सघंदियूं आहिनि। तारीख़ खे का बि रुकावट, का बि बंदिश, को बि तशद्दुद रोके न सघियो आहे। तारीख़ खे हिकु पको वही खातो आहे ऐं इहा हर गदार खां गॾियल व्याज सां कर्ज़ चुकाए वठंदी आहे ऐं हर मुहिब वतन खे मुदे ख़ारिज मूर बि मोटाए ॾींदी आहे। तारीख़ वटि देर आहे, अंधेर न आहे ऐं उन जी देग जॾहिं बि तपंदी आहे तॾहिं हर हराम खोर जी हॾी हॾी रिझी वेंदी आहे। तारीख़ दौर दौर जा कई लाश मुक़दस मुक़बरनि मां कढी उछलाए छॾिया आहिनि ऐं उन्हनि जे हॾावनि पिंजरनि खे चौंक चौंक ते लटकंदो ॾिठो वियो आहे। तारीख़ लाइ इहा नई ॻाल्हि न आहे त अॼु मुहिब वतन सुभाणे जो गद्दार लिखियो वञे ऐं अॼु जो गद्दार सुभाणे जो अज़ीम मुहिब वतन मञियो वञे। ऐं तारीख़ जे तसलसल जा पासबानो, ऐं मुंहिंजी धरती जा सिर फिरिया इंसानो, तरक़ी पसंद अदीबो, सिंधड़ीअ जा सपूतो, अवां शेर ऐं अदब में, अवां पंहिंजी हर फ़नी तख़लीक़ में, पंहिंजी हर तहरीर ऐं तक़रीर में इंसानी अज़मत जो परचम बुलंद रखंदा अचो। हिकिड़ो कटिजी किरे त ॿियो हिन जे परचम खे हिन जे हथ मां वठी इन खे अॻे खां बि वधीक ऊचो करे अॻिते वधे। शेख अयाज़ 1 अप्रैल 1968 ते बसंताल हैदराबाद में जश्न रूह रिहाण जी तक़रीब में शेख अयाज़ जी कयल इफ़्तिताही तक़रीर जो कुझु हिसो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़िर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं पेश कंदा आहियूं प्रोग्राम मंज़रनामो। उन सां गॾोगॾु जग जहान जे ख़बरनि ते मुश्तमिल प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया। असीं अव्हां जी ख़िदमत में पेश कंदा आहियूं
उहे गीत जेके हर दिल जी तर्जमानी कंदा आहिनि। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी नशरियात 24 कलाक जारी रहे थी। जेकॾहिं अव्हीं असांजी लाइव नशरियात ॿुधणु चाहियो था, पंहिंजे मोबाइल जे प्ले स्टोर में वञी सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो जी ऐप डाउनलोड करे अव्हीं रेडियो जी नशरियात लाइव ॿुधी सघो था। उन सां गॾोगॾु अव्हीं जेकॾहिं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ते नशर थींदड़ प्रोग्राम ऐं वॉइस ऑफ सिंध लंडन वेब टीवी ते नशर थींदड़ रिपोर्टूं ॾिसणु ऐं ॿुधणु चाहियो था त पोइ यूट्यूब ते वञी सर्च करियो वॉइस ऑफ सिंध न्यूज़। असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो ऐं असांजा प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो त जीअं सचाई जो ही सॾु घर घर ताईं पहुची सघे। हुकूमत पारां मुसलसिल दावाउनि बावजूदि मईशत किथे बीठी आहे ऐं आम माण्हू कहिड़नि कैफ़ियतनि मां गुज़रे थो, पाण इहो ॼाणूं था। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी क़यादत में क़ाइमु इतिहादी हुकूमत पंहिंजे 2 सालनि जे मुकमिल थियण जे वेझो आहे। उन्हनि जी दावा रही आहे त हिन अरसे दौरान मुल्क मुआशी तौर ते मुस्तहकम थियो आहे। नाणे जा ज़ख़ीरा वधी रहिया आहिनि ऐं रुपए जी क़ीमत बरक़रार आहे, पर हक़ीक़तनि ते नज़र विझण सां ख़बर पवे थी त गुज़िरियल 2 सालनि दौरान 150 वॾा टेक्सटाइल यूनिट बंदि थी चुका आहिनि, जेके वॾे पैमाने ते माण्हुनि खे रोज़गार मुहैया कंदा हुआ। महांगी बिजली जे करे कारोबारी ख़र्च वधण सबबि निंढियूं सनतूं वॾनि कारख़ाननि में तब्दील थी वियूं आहिनि ऐं रियल इस्टेट सेक्टर मुकमल तौर ते बहिरान जो शिकार थी वियो आहे। अहिड़ी सूरतहाल में हुकूमती दावाउनि ऐं ज़मीनी हक़ीक़तनि विच में वाज़े फ़र्क़ु ॾिसण में अचे थो। जिते हिकु वज़ीर मुल्क जी मईशत जी उॾाम जी दावा करे रहियो हुजे, उते ई आम शहरियुनि, सनतकारनि ऐं कारोबारी तबिके पाण खे शदीद मुआशी दबाव में महसूसु कयो आहे। रोज़मर्रा जे इस्तेमाल में ईंदड़ शयूं अञा ताईं आम माण्हू जी पहुच खां परे नज़र अचनि थियूं ऐं 1000 रुपयनि जे नोट जी हक़ीक़ी क़ीमत 100 रुपयनि ताईं घटिजी चुकी आहे। अहिड़ी सूरतहाल में वज़ीर आज़म जी मुआशी ख़ुशहाली वारी दावा सम्झण खां ॿाहिरि आहे। गुज़िरियल कुझु महीननि खां हुकूमत जो मौक़िफ़ रहियो आहे त पाकिस्तान डिफ़ॉल्ट जे ख़तरे मां ॿाहिरि निकितो आहे। मटासटा जे नाणे जा ज़ख़ीरा वधिया आहिनि, रुपए जी क़ीमत में इस्तेहकाम आयो आहे ऐं कुझु सरकारी हल्कनि जी दावा आहे त मुस्तक़बिल में शायदि पाकिस्तान खे IMF जो दरवाज़ो ॿीहर न खड़काइणो पवे, पर हक़ीक़त इहा आहे त हिन वक़्त बि $7 अरब जो IMF कर्ज़ प्रोग्राम जारी आहे। फेडरेशन ऑफ पाकिस्तान चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री जे सदर SM तनवीर इंकशाफ़ कयो आहे त 150 वॾा टेक्सटाइल यूनिट बंदि थी चुका आहिनि, जिन जी बंदिश सां लखें माण्हू बेरोज़गार थिया आहिनि। मुआशी माहिर मुतफ़िक़ आहिनि त डिफ़ॉल्ट जो ख़तरो आर्ज़ी तौरु घटिजी वियो आहे, पर उन इस्तेहकाम जा असर आम माण्हू ऐं कारोबारी तबिकनि ते पहुची न सघिया। सरकारी हाउस होल्ड सर्वे मूजिबि 2018 ऐं 19 जे मुक़ाबले में 2024 ऐं 25 में पघारनि में इज़ाफ़े जे बावजूदि अवाम जी ज़िंदगी जे मयार में घटिताई आई आहे ऐं मजमूई तौरु ख़रीदारी जी ताक़त में 15% ताईं घटिताई रिकॉर्ड कई वई आहे। वर्ल्ड बैंक ऐं ॿियनि माली इदारनि मुताबिक़ 2023 ऐं 24 में पाकिस्तान जी तक़रीबन 25% आबादी ग़ुर्बत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारे रही आहे, जॾहिं त 2018 ताईं ग़ुर्बत में घटिताई जो रुझान नज़र अची रहियो हो, जॾहिं त साल 2025 में बेरोज़गारी जी शरह 7% ताईं पहुची वई आहे, जेका 2 ॾहाकनि जी बुलंद तरीन सतह ते आहे। मुआशी माहिर चवनि था त अवामी ख़ुशहाली लाइ सीड़पकारी पैदावार वधाइण ऐं कारोबारी ख़र्च घटाइण ज़रूरी आहिनि, पर बिजली जा वधंदड़ ख़र्च, टैक्सनि जी बुलंद शरह ऐं पॉलिसियुनि जी अदम तसलसल सबबि सीड़पकारी न पई थिए। हुननि जो चवणु आहे त न सिर्फ़ु अंग अखर बहितर करण खे अवामी ख़ुशहाली सां भेटी न थियो सघिजे, जेसिताईं मईशत में रोज़गार, पैदावार ऐं ख़रीदारी जी ताक़त में वाध न थींदी। वज़ीर आज़म जूं मुआशी उॾाम जूं दावाऊं आम माण्हू लाइ रुॻो नारो ई रहंदियूं। वफ़ाक़ी हुकूमत सनतनि खे रिलीफ ॾींदे हिकु अहिड़ो मनसूबो तयारु कयो आहे जंहिं तहत 2.85 करोड़ खां वधीक घरेलू सार्फ़िन ते फिक्सड चार्ज वधाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। घरेलू सार्फ़िन ते हर महीने 200 रुपयनि खां 675 रुपयनि ताईं इज़ाफ़ी फिक्सड चार्ज
लागू कया वेंदा। हिन क़दम सां हुकूमत खे लॻभॻि 125 अरब रुपयनि जी इज़ाफ़ी आमदनी हासिलु थींदी, जंहिंजो मक़सदु बिजलीअ जे फ़ी यूनिट अघ में 4 रुपया 4 पैसा घटिताई करणु आहे, जंहिंमां ख़ासि तौर ते सनअती सार्फ़िन जहिड़ोकि टेक्सटाइल ठाहींदड़ फ़ाइदो हासिलु कंदा त जीअं बरामद वधाए सघिजे। हीउ मनसूबो 4 फरवरी ते वफ़ाक़ी काबीना पारां मंज़ूरु कयो वियो। रेगुलेटरी इदारनि ॾांहुं मोकिलियो पिणु वियो आहे। मनसूबे मूजिबि 100 यूनिटनि खां घटि बिजली इस्तेमालु कंदड़ लाइफ लाइन सार्फ़ खां हिन फ़िक्स्ड चार्ज मां मुकमल छूट ॾिनी वेंदी, जॾहिं ते ॿियनि घरेलू सार्फ़िन लाइ बिजली जे इस्तेमाल जे मुख़्तलिफ़ दर्जनि स्लैब्स मुताबिक़ फ़िक्स्ड चार्ज वधाया वेंदा। हिन मनसूबे ते अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ख़ज़ाना मुफ्ता इस्माइल सख़्तु तनक़ीद कई आहे। संदसि चवणु आहे त हीअ क़दम नाअहली जो वाज़ह मिसाल आहे, जंहिं तहत सनअतनि तां बार हटाए उहो बार अॻी मुआशी दॿाउ हेठि आयल घरेलू सार्फ़िन ते विधो वेंदो, जॾहिं त सोशल मीडिया ते पिणु हिन मामले ते हुकूमत मथां सख़्तु तनक़ीद थी रही आहे। घरेलू बिजली सार्फ़िन ते सनअती सार्फ़िन जो बार मुंतक़िल करण ते सोशल मीडिया ते सख़्तु तनक़ीद कई पई वञे। अॻूणे गवर्नर सिंध मोहम्मद ज़ुबैर ट्वीट कयो त हीअ कहिड़ो मज़ाक़ आहे। ग़रीब ऐं विचोलो तबिको अॻी मुआशी तकलीफ़ुनि खे मुंहुं पियो ॾिए। सनाउल्लाह ख़ान जो चवणु हो त वधीक 125 अरब रुपयनि जो बार पंहिंजी नाकाम पॉलिसियुनि जी सज़ा अवाम केसि ताईं भोॻींदो, जॾहिं त फवाद चौधरी जो चवणु आहे त पाकिस्तान सिर्फ़ु अमीर सेठनि लाइ ठाहियो वियो आहे। अहिड़ी नाक़ाबिल सम्झ हुकूमत कॾहिं बि न ॾिठी। आवाम जो पहिरें ॾींहं खां इहो ई मुतालबो रहियो आहे त असांखे हर हालत में रिलीफ ॾिनो वञे, पर सवाल वरी बि इहो साम्हूं अचे थो त छा हुकूमत आवाम खे रिलीफ ॾींदी या न। प्रोग्राम मंज़रनामे में हाणे पेश करियूं था ख़ूबसूरत शाइर ख़लील खोसो जी ख़ूबसूरत शाइरी, जेका असां अव्हां लाइ चूंड कई आहे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी ऑडियो लाइब्रेरी मंझां। ऐं हाणे आउं गुज़ारिश कंदुसि मोहतरम असांजो सीनियर शाइर आहे साईं ख़लील खोसे साहिब जिन खे त पंहिंजे कलाम सां नवाज़। आया ओभर खां सिर नंगा हुआ विकणदा वांगण वंगा। आया ओभर खां सिर नंगा हुआ विकणदा वांगण वंगा। गांठियुनि मथे गुज़रान हो पुल्हा नकी पकवान हो। खाजा खाईंदड़ हित अची मरदूद विया माघे मची। ख़ातिर तवाज़ो कई असां जीअं में ॾिनियूं जायूं। असां पर थिया फिरी से सामां तिन जो करियां कहिड़ो बयां। ख़ातिर तवाज़ो कई असां जीअं में ॾिनियूं जायूं। असां तिन जो करियां कहिड़ो बयां। माण्हू बि जिन मारिया हिते हीअं बि जिन ठारिया हिते। हाणे माण्हू बि तिन जा मारबा वहिंवार पंहिंजा वारबा हीअं बि पंहिंजा ठारबा। झंडा बि तिन जा साड़बा पंहिंजा झंडा उते चाढ़बा। पर जंहिं छॾियो पंहिंजो वतन बेशक मोह सो बेकफन। 40 सालनि अंदरि का क़ौम नाहे थी पधर। केॾो बि पंहिंजे पाण खे ज़ाहिर बकन ओहञाण खे। गेरे जीअं झटिजी विया काग़ज़ जीअं कटिजी विया। तारीख़ तां तिन जा निशा हूंदा न से हरगिज़ आहियां। संदियुनि सकावत ॾिस वरी पाइनि जुबा जालंदरी। कहिड़ी मचायूं मश्करी ॿोली संदुनि आ लश्करी। मिल्कत पराई हड़प कयूं ऐं पोप कनि राड़ारियूं। हू था सॾाइनि हक़ परस्त हाणे असीं बि आहियूं धक परस्त। ही सिंध जा घोड़ा जागी पिया। ही सिंध जा घोड़ा जागी पिया। अॼु छिना छोरा जागी पिया। ही बिल्कुलु भोरा जागी पिया। ही कारा गोरा जागी पिया। ही सिंध जा घोड़ा जागी पिया। वेरिन ॾाढो वैल कयो आहे भूअ सॼी खे भेल कयो आहे। वेरिन ॾाढो वैल कयो आहे भूअ सॼी खे भेल कयो आहे। जो धन लाए जेल कयो आहे तिन जे लाइ वहजो वटे ॾाढा ॾोरा जागी पिया। ही सिंध जा घोड़ा जागी पिया। अॼु छिना छोरा जागी पिया। भिटूं भॾा तौरियूं तॾा अंधा मंडा फिॾा जॾा पर ऐं बैना पद पोठा जेके आहिनि सुकल ठोठा। डंडूं ढोरा जागी पिया। ही सिंध जा घोड़ा जागी पिया। अॼु छिना छोरा जागी पिया।
तलती जे तड़काटन में अज सच संदो आवाज बुधुम, तलती जे तड़काटन में अज सच संदो आवाज बुधुम, कड़कड़ कुन ऐं लहरूं लहरूं सिंधु में कई साज बुधुम, झोकें बुलड़ी माथे लो बेपाक पठोरा जागी पिया ही सिंजा घोरा जागी पिया। पर हू घोट वसण ऐं लाल उडेरो शाहिद थींदो रतो देरो, हुल थियो हिंगला जे अंदर ऐं नाद वगो नैगा जे अंदर, अज रामा पीर ते राग बुधम ता पीर पिठोरा जागी पिया ही सिंजा घोरा जागी पिया, अज सिन्ना छोरा जागी पिया। सही नोटो रतो काहू झुकर मोहन मकली दंग दड़ा, नोटो रतो काहू झुकर मोहन मकली दंग दड़ा, बेंजू बाजा मुरलियूं टलियूं अलगोदा ऐं चंग चढ़ा, काशी खाधी हाला वारा लाल हिंदोरा जागी पिया ही सिंजा घोरा जागी पिया, अज सिन्ना छोरा जागी पिया। हाथी हलणी मथो वेठल अजरक टोपी पटको पक, हाथी हलणी मथो वेठल अजरक टोपी पटको पक, खेसै बांधुण गजे गरबी भिरूं भाला कुंडो नक, वार कका ऐं कजला कारा नैण कटोरा जागी पिया ही सिंजा घोरा जागी पिया, अज सिन्ना छोरा जागी पिया। जिनखे चरियो चट चवी थो, जिनखे ॼाणी जट चवी थो, गोहर सिंजा घट चवी थो, जिनखे पीछे हट चवी थो, सेता समझी सोचे हाणे कागज़ कोरा जागी पिया ही सिंजा घोरा जागी पिया, अज सिन्ना छोरा जागी पिया। अचो 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 सिंध अमर जो थी वियो सॾ, जागी पिया ही जौशीला मज़बूत बदन ऐं हाथी हथ, सच जो संदरो सुख ॿधी ही सिंध सदोरा जागी पिया ही सिंजा घोरा जागी पिया, अज सिन्ना छोरा जागी पिया। अज तंद तंबूरे आहे लगी वई मोगा तुंहिंजी ॼाण मगी, अज तंद तंबूरे आहे लगी वई मोगा तुंहिंजी ॼाण मगी, अज नींह जे नड़ में यार वरी या मीर मोहम्मद फूक ॾिनी, हू कारूं दर्जा रासूड़ा हू साजन सावण गाए पियो, ॿुध चाचो तालिब पालारी बस जबल मोरा जागी पिया ही सिंजा घोरा जागी पिया, अज सिन्ना छोरा जागी पिया। आख़िर में हिकु ऐं पंहिंजी ॻाल्हि मुल्क सॼो वे करे हज़म वाह वॾेरा तुंहिंजा कम, तूं शुक्र ख़ुदा जो मेंबर थी वे मेंबर थी, इमदाद खाई में इमदाद खाई, डाकार ॾिनई ओकरायूं ॾिनई, पेट खनियई ॾंद खोचई, स्कूल खाई में बिल्डिंग खाई में, फर्नीचर खाई में, कंपाउंड वाल खाई में, दरियूं दरवाज़ा भीम खाई में, उशर खाई में, धलूं खाई में, ज़कातूं खाई में, वाटरनि जा मोगा भंजराई, सुई गैस थी में, पाणी वारा तालाब पी में, बिजली खाई में, खंभा खाई में, वायरूं खाई में, ट्रांसफार्मर खाई में, मीटर खाई में, फिटिंग खाई में, 0 60 100 मरकरी ट्यूबलाइट करंट खाई में, रोड खाई में, रास्ता खाई में, पत्थरनि वारियूं ट्रकूं खाई में, झाड़ू बजरी खाई में, मोरियूं खाई में, भरायूं खाई में, अगी कीअं वारा ट्रैक्टर खाई में, रूलर खाई में तूं डामर जा दम वाह वॾेरा तुंहिंजा कम, मुल्क सॼो में करे हज़म वाह वॾेरा तुंहिंजा। वाह साईं वाह 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 वाह। वाह साईं वाह वाह साईं वाह वाह। वाह साईं वाह 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 वाह। सॼे मुशाइरे में हाली फ़िलहाली खली न खटियो पियो वञे, बिल्कुलु ईअं ॿुधई न, मुशाइरे खे हणी में बम, वाह खलील कोसा तुंहिंजा कम। वाह साईं वाह। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामे साण आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अॼु हिंद ऐं सिंध जे नामियारे अदीब दानिश्वर ऐं सिंधी अदबी संगत जे बानी दादा गोबंद माली जो यादि जो ॾिहाड़ो आहे। अॼु संदसि वरसी मल्हाई पई वञे। असीं खेसि भेटा पेश करण लाइ अवां जे समातनि जी नज़र करियूं था।
रखियल मोराई जी ख़ूबसूरत लिखणी मां चूंड वर्क हिंद ऐं सिंध जो हाकारो अदीब दानश्वर ऐं ॿियनि केतिरनि ई ख़ूबियुनि जो मालिक गोबंद माली 5 अगस्त 1921 ते साहती परॻणे जे निहायत अहम पर उन वक़्त जे नंढे शहर ठारू शाह में जनम वरितो। हुन सिंध में रहण दौरान ई अदबी ऐं सियासी हवाले सां लिखणु शुरू कयो ऐं हिंद में वञी आख़िरी उमिरि ताईं लिखंदो रहियो। नावल सम्राट जो ख़िताब माणींदड़ गोबंद माली हिंद में रहंदड़ सिंधी जाति ऐं सिंधी अदीबनि जे मुस्तक़बिल खे ठाहींदड़ शख़्सियतनि मां हिकु अहम शख़्सियत आहे। हुन केतिरा नावल लिखिया, केतिरियूं कहाणियूं ऐं मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते केतिरा ई किताब लिखिया ऐं केतिरा ई नौजवान अदीब अदब जे मैदान में पंहिंजी रहबरी हेठि आंदा। गोबंद माली सिंधी आवाज़ी कल्चर खे हिंद में मुतारिफ़ कराइण लाइ केतिरनि हंधनि जा चकर लॻाया ऐं भारत में रहंदड़ सिंधियुनि खे वसाइण ऐं सिंधी ॿोली ऐं कल्चर खे क़ाइमु करण लाइ सॼी ज़िंदगी अर्पे छॾी ऐं साॻिए वक़्तु तख़लीक़ी कम बि कंदो रहियो। गोबंद माली हिंद जे सिंधियुनि जी वॾी में वॾी अदबी तर्ज़ीम अखिल भारत सिंधी ॿोली ऐं साहत सभा जो अॾींदड़ बि आहे त वॾो नाटक निगार ऐं नाटक डायरेक्टर बि रहियो आहे। खेसि संदसि नावल प्यार जी प्यास ते हिंद सरकार जे वॾे में वॾे अदबी इदारे मरकज़ी साहित्य अकेडमी इनाम सां नवाज़ियो हो। हुन केतिरनि कहाणियुनि, नावलनि, नाटकनि ऐं ॿियनि मौज़ुअनि खां सवाइ पंहिंजी आत्मकथा बि 5 जुल्दनि में लिखी आहे जेका वॾी मञता माणे चुकी। गोबंद माली शायदि पहिरियों सिंधी अदीब आहे जॾहिं कूंज ऐं सिपूं रिसालनि ख़ासि नबर कढिया। उनखां सवाइ संदसि शख़्सियत ऐं अदबी कारज ते बम्बई जे हिकु अदीब खोलाराम हंस हिकु किताब गोबंद मालीअ जी सिंधी नावल में यगानी देन नाले लिखियो आहे। शायदि हीअ अकेलो अदीब आहे जिते बम्बई यूनिवर्सिटी मां PhD जी डिग्री वरिती वई ऐं उन किताब खे बम्बई यूनिवर्सिटी पारां 2002 में छपरायो वियो जंहिंजो नालो आहे गोबंद माली शख़्स ऐं अदीब। हिन किताब जो लेखक आहे डॉक्टर मनोहर मटलाणी। इहो मुमकिन आहे त मूं जहिड़े थोरे इल्मु रखण वारे पाठक खां गोबंद माली जेके किताब ज़िक्र करण खां रहिजी विया हुजनि त हूंदे बि संदसि जेके किताब मूंखे मुयसरु थी सघिया उनजो तइदादु 51 आहे। हिन सिंधी ॿोली में अलॻि अलॻि ॿोलियुनि जा केतिरा ई किताब तर्जुमो करे सिंधी ॿोली जी झोली भरी आहे। विरहाङे खां अॻु हूअ पंहिंजे ॻोठु ठारू शाह मां पढ़ण लाइ कराची आयो जिते संदसि मुलाक़ात गोबंद पंजाबी सां थी जेको उन वक़्तु तरक़ी पसंदि अदब खे छापण लाइ प्रेस क़ाइमु करे चुको हो ऐं उतां ई नई दुनिया नाले पब्लिकेशन जारी करे चुको हो जंहिं पारां सिंधी में के असलुका किताब खे तर्जुमो करे छापे चुको हो। कराची में गोबंद माली जे दोस्तनि में शेख अयाज़, नारायण श्याम, कामरेड सुबो ज्ञानचंदाणी, AK हेंगल, मोहन पंजाबी, कीरत बाबाणी, AG उत्तम ऐं केतिरा ई तरक़ी पसंदि शामिलु आहिनि। जेतोणीकि हशू केवलरामाणी खांसि उमिरि में वॾो हो तॾहिं बि संदसि दोस्त कोठे सघिजे थो। हीअ सभु उहे शख़्स हुआ जिन सिंधी ॿोली में तरक़ी पसंदि अदब जी आबियारी कई। विरहाङे खां पोइ हशू केवलरामाणी, गोबंद माली, कीरत बाबाणी, AG उत्तम ऐं ॿिया केतिरा ई तरक़ी पसंदि सिंधी अदीब हिंद लॾे विया पर कामरेड सोभे ज्ञानचंदाणी सिंध न छॾी ऐं हिते ई रही पियो। हिंद में वञी गोबंद माली, AG उत्तम ऐं कीरत बाबाणी जी टेमुर्ती नई दुनिया जारी कई जेका आख़िर ताईं AG उत्तम जी सरपरस्ती हेठि छपजंदी रही। नई दुनिया पब्लिकेशन जा केतिरा ई किताब तरक़ी पसंदि अदब जा शाहकार किताब आहिनि जेके वरी वरी छपाइण जहिड़ा आहिनि। गोबंद मालीअ 10 फरवरी 2001 ते बम्बई में देहांत करे वियो। संदसि विछोड़े जो ॾुखु हिंद तोड़े सिंध में हिकु जेतिरो महसूसु कयो वियो छाकाणि त संदसि विछोड़ो ॿिन्ही मुल्कनि जे सिंधियुनि लाइ हिकु जहिड़ो ॾुखो ईंदड़ हुयो। संदसि विछोड़े सां सिंधी अदब खां हिकु अज़ीम नावल नवीस मोकिलाए वियो जंहिंजो पूराव हिंद तोड़े सिंध अॼु जी तारीख़ ताईं न करे सघी आहे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन प्रोग्राम मंज़रनामो अवां जी ख़िदमत में पेश कयो पियो वञे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में ॼाण जा अमुल ख़ज़ाना हूंदा आहिनि।
असीं माज़ी जा वर्क वराईंदा आहियूं ऐं उन सां गॾोगॾु हाल जे हाल बाबति ॼाणण जी कोशिशि बि कंदा आहियूं। असीं ॾुखनि हाणे ॾेह में सुजाॻी जा सॾ वर्णाईंदा आहियूं त जीअं सुखनि जा सौदागर वापसि अची सघनि। असीं वतन जी ख़ूबसूरती ऐं वतन जी ख़ुशहाली लाइ जाखोड़ियूं पिया। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां मंज़रनामो प्रोग्राम पेश कयो वञे थो ऐं उन सां गॾोगॾु असीं पेश कंदा आहियूं ख़बरुनि ते मुश्तमिल प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया, जंहिंमें सिंध समेत दुनिया में थींदड़ नाइंसाफ़ियुनि बाबति ख़बरूं हूंदियूं आहिनि ऐं असां मसइलनि बाबति आवाज़ु उथारींदा आहियूं। धरती जे हक़नि लाइ जिते बि को प्रोग्राम थींदो आहे असीं उनखे मुकमिल तौरु कवरेज ॾींदा आहियूं। सुजाॻी जे हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। असांजे आवाज़ खे दुनिया जी कुंड कुंड ताईं पहुचाइण लाइ असांजा भरझला बणिजो। असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो। उन सां गॾोगॾु असांजी लाइव नशरियात ॿुधण लाइ पंहिंजे मोबाइल फ़ोन जे प्ले स्टोर में वञी सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो जी ऐप डाउनलोड करे ऐं ॿुधी सघो था रेडियो जी लाइव नशरियात। प्रोग्राम मंज़रनामे खे अॻिते वधाईंदे अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था नामियारे क़ौमपरस्त अॻवान ऐं ख़ूबसूरत लेखक नवाज़ ख़ान ज़ौर जो लिखियल ख़ूबसूरत लेख, जंहिंजो उनवान आहे क़ौमी वजूद जे बचाव लाइ घण तरफ़ी अॻु भराई। कुझु साल अॻु जी ॻाल्हि आहे, हिकु दोस्त मिलियो, साणस ॾाढी सुठी कचहरी थी। चए अवीं सॼो ॾींहुं सिंध सिंध ऐं सिंधी सिंधी कंदा वरितो, पर न आहे अव्हां वारी सिंध में को हाल ऐं न की अव्हां वारनि सिंधियुनि में को लछण। हिकु दानश्वर चवंदो आहे सिंधी माना कमज़ोर पहुच थोरी हिमत। ज़ाहिर आहे त ॻाल्हि मूंखे कोन वणी हूंदी, तंहिं करे मूं उते बचाव वारो रवैयो इख़्तियार कयो। छाकाणि त हिन ममलिकत जे ठहण वारे ॾींहं खां वठी हितां जे हुक्मरान असां सिंधियुनि ख़िलाफ़ु मनफ़ी विताग जो जेको सिलसिलो शुरू कयो हो उहो अञा ताईं पुॼाणी ते न पहुतो आहे। मोहम्मद अली जना खे कराची ॼणक बार थी लॻी हुई ऐं उन सां सिंध जो तारीख़ी जाग्राफ़ियाई क़ौमी संग सियापो उनखे न वणियो। नई वरी खेसि सिंध जी हुकूमती वणी, सो तमामु वरी न वफ़ादारी नई। रसूं कसूं खाइण जे बावजूदि सिंध जे उन ज़माने जे तमामु कदावर सियासतदान मोहम्मद अयूब खोड़े खे हुकूमत मां हकाले घर भेड़ो कयाईं। लियाकत अली ख़ान खे सिंधी सकाफ़त ॾिठे न थे वणी। अयूब ख़ान खे सिंधियुनि जो हारपो ऐं ज़रई महारतूं न आड़ियूं। जनरल ज़ियाउल हक़ खे सिंधी मिड़ियो ई ॾुहारी नज़र थे आया। जनरल परवेज़ मुशरफ़ जे सराफ़ाणी निगाहनि में सिंधी नाहिल हुआ। नवाज़ शरीफ़ साहिब खे सिंधी दहशतगर्द लॻा हुआ ऐं टंडे बहावल जो कोस जाइज़ भासियो हो। हाणे मरियम नवाज़ ऐं उनजे हम नवाउनि खे सिंधी तरक़ी जा दुश्मन ॾिसण में अचनि था। हुक्मरान जा उहे ऐं अहिड़ा ॿिया वितागी ज़ाविया यका हलंदा था अचनि, जिन जो शिकार थियल दानश्वर वरी पाण माण्हुनि खे घटि ज़हनी पहुच ऐं थोरी हिमत रखंदड़ माण्हू सम्झनि था। बैठकती निज़ाम दर महकूमी में फाथल क़ौमूं घणनि सितहनि ते लोड़ींदियूं आहिनि, जंहिंजो हिकु अहम पासो संदन ख़िलाफ़ मनफ़ी प्रोपेगेंडा हूंदो आहे। आलमियो हीअ आहे त कंहिं बि तनक़ीदी जाइज़े दौरान माण्हुनि जी अक्सरियत शयुनि खे ॾिसण लाइ घणो तणो शख़्सी तनाज़ुर किताब आणींदी आहे, जॾहिं त सही नतीजे ते पहुचण लाइ समाजी ऐं तारीख़ी तनाज़ुरनि जी ओख डोख ज़रूरी हूंदी आहे। बैठकती निज़ाम सभ खां वॾो नुक़सानु इहो कंदो आहे जो माण्हू जी तख़लीक़ी ऐं पैदावारी सलाहियतुनि खे मुॾो करे छॾींदो आहे। उहो माण्हू खां महिनत जो हक़ ऐं सोच जी सलाहियत खसण जी कोशिशि कंदो आहे। हुक्मरान क़ुवतूं धरती धड़नि खे पोइ ते धिकण लाइ पूरी फुड़ताई सां कमु कंदियूं आहिनि। पहिरीं माण्हुनि खां महिनत ऐं पोरे जा मौक़िया ऐं हक़ फुरिया वेंदा आहिनि, संदन सोच ते संगरूं विधियूं वेंदियूं आहिनि ऐं पोइ उन्हनि ख़िलाफ़ु महिनती न हुजणु, कमु न करणु ऐं नाहिल हुजण जो रिंगट कयो वेंदो आहे। तंहिं हूंदे बि ईअं ज़रूरु थींदो आहे त महिनत पोरियूं ऐं सोच लोच पंहिंजो वजूद रखंदी आहे ऐं रखी रखी घाट पई खणंदी आहे। अलबत्ता बैठकती निज़ाम जूं बचियल कोड़कियूं उन्हनि खे सही रुख ऐं ज़रूरी रफ़्तार सां अॻिते वधणु न ॾींदियूं आहिनि। तंहिं करे खोड़ सारियूं कोशिशूं ख़ाल ख़ाल क़दम आणणु पूरा ऐं हिमतूं साणियूं साणियूं रहिजी वञनि थियूं।
तॾहिं त कम जी जदलियात इहा आहे त वॾा नतीजा जाखोड़ जे आख़िरी हद ताईं वञण सां ई मिलंदा आहिनि। भिटाई साईं जे लफ़्ज़नि में ही पंध छिके छॾाइबो आहे ऐं जेका विख थकी टुटी खूह चूर चूर थी खणबी आहे उहा ई मंज़िल ते पुॼाईंदी आहे। बदकिस्मती सां महकूमनि जी कमज़ोरी ही हूंदी आहे त उहे थोरे में थकी पवंदा आहिनि। उन्हनि खे बहशत तरी ते खपे, नतीजो हिकदमि खपे, न त पोयां पेर करण में देरि नथा कनि। इहा कमज़ोरी ऐं कोताही पाण में बि आहे। यकदमि थकी था पऊं, जंहिंमां जिंद छॾाइण ऐं मुस्तक़िल मिज़ाजी पैदा करण जी सख़्तु ज़रूरत आहे। माण्हू चीड़ो हुजे, अणविर्च हुजे, हथ न कढे, पंहिंजे कम खे लॻो पियो हुजे तव्हांजो नतीजे ऐं सोभ जी चांट ते वञी पहुचे। ॻाल्हि जे उबतण ही वरी मथीं ॻाल्हि जी हिकु उबतण आहे जेका ॿुधाए थी त असांजे माण्हुनि जी अक्सरियत ग़ैर सियासी रवैयनि ऐं ग़ैर इख़लाक़ी लाड़नि जो शिकार आहे। तंहिं करे कंहिं हिकु निढड़ी कामयाबी ते बि वॾी फूंड में भरिजी वञे थी, जंहिंजो नतीजो ही निकिरंदो आहे त ॿियनि सभिनी खे घटि ऐं पाण खे उत्तम सम्झंदे बेअमली जे ओड़ाह में वञी किरिजे थो। उनजे उबतड़ ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त निढियुनि निढियुनि कामयाबियुनि मां उत्साह वठंदे पंहिंजनि आदर्शनि ऐं मंज़िलनि ॾांहुं सफ़र जारी रखिजे। निढियूं कामयाबियूं वॾियुनि कामयाबियुनि खे जनम ॾींदियूं आहिनि, पर उहो तॾहिं थींदो आहे जॾहिं आकड़ ऐं फूंड में भरिजण बजाए नेठाई, हक़ीक़त पसंदी ऐं फ़र्ज़ शनासी सां मुस्तक़िल अॻिते वधिबो आहे ऐं पाण खे सगर साथ सां सलाड़े रखिबो आहे। अहिड़ी रीति कंहिं बि कामयाबी ते रुकजणु नाहे। हर कामयाबी खां अॻिते ॿी कामयाबी लाइ क़दम वधाइणु घुरिजनि। ज़िंदगी नाकामी खां कामयाबी, कामयाबी दर कामयाबी ऐं मंज़िल दर मंज़िल वधण जी राह आहे। हिकु ज़बरदस्त हासिलात मथे कमज़ोर ऐं तनक़ीदी पासनि जे बावजूदि असांजी हिकिड़ी तमामु ज़बरदस्त ऐं शानदार इज्तमाही हासिलात आहे, उहा आहे लगातार अॻिते वधणु। मुनी सदी खां मथे वारो अरसो थी वियो आहे जो हर सितह ते असां सिंधियुनि जी मुनज़म रस्ते रोक कई वई आहे। उन जे बावजूदि असां अॻिते वधिया आहियूं। सियासी मैदान ते असांजो सूबो हीअ आहिनि जो असां ॿिटे मकानी निज़ाम खां वठी ॿेटनि जी वालार ताईं ऐं कालाबाग डैम खां वठी केनालनि ताईं जहिड़ियूं सिंध दुश्मन रिथाऊं रोकरायूं आहिनि ऐं केतिरनि ई ख़तरनाक रिथाउनि ते हुक्मरान खे पुठिते हटाइण में सुभारा थिया आहियूं। मुआशी मैदान ते हिकिड़ो नओं मिडल क्लास पैदा करे वरितो अथऊं जंहिं पंहिंजा मुआशी मुफ़ाद पैदा करे वरिता आहिनि ऐं मडियुनि में पंहिंजे लाइ रोज़ बरोज़ वधीक गुंजाइश पैदा करे रहियो आहे। जेतोणीकि हीअ मिडल क्लास पंहिंजे मुआशी मुफ़ादनि खे अञा सियासी क़ौमी मुफ़ादनि सां सलाड़े न सघियो आहे जेको संदसि खुटल पासो आहे, पर पोइ बि उनजो उभरणु सिंध जे क़ौमी वजूद जी सगलाए हिकु ख़ुशाइंद उभार आहे। कराची जे आबादियाती तवाज़ुन ते पिणु होरियां ई सही पर हिकिड़ो मुस्बत असर विझी रहिया आहियूं। वॾेरकी जकड़ ढरी थी रही आहे। उहे सभु अमल रियासी रोक बावजूदि इज्तमाही शऊर, सियासी इरादे ऐं क़ौमी जज़्बे जे ज़ेर असर अमल पज़ीर थी रहिया आहिनि। मसइला नथा बदिलजनि, हुक्मरान बदिलजनि था, चेहरा बदिलजनि था, हुकूमत करण जो ढंग तब्दील थी वञे थो। कई नयूं ॻाल्हियूं रूनमा थियनि थियूं ऐं केतिरियूं पुराणियूं ॻाल्हियूं पस मंज़र में हलियूं वञनि थियूं, पर हिन मुल्क जूं कुझु एजेंडाऊं अहिड़ियूं आहिनि जेके थूअर वांगुरु सदा सायूं ऐं उभियूं ऊचियूं रहनि थियूं। उन्हनि एजेंडाउनि ते कॾहिं बि शाम नथी लहे, उन्हनि खे कॾहिं बि मुस्तक़िल माठ नथी अचे। उहे एजेंडाऊं रखी वरी नए सिर गाट खणनि थियूं। उहे हर हुक्मरान खां गरियूं ऐं हर हुकूमत खां वधीक पाइदार भासनि थियूं। अहिड़ियुनि एजेंडाउनि जो सिधो तालुक़ सिंध सां आहे, जिन जे नतीजे में सिंध सियासी, समाजी ऐं मुआशी ओसर बजाए वधीक तनज़ली ऐं तबाही जे वर चढ़ी वञे थी। का बि तबाही पाण मुरादे न थींदी आहे, उन जे पुठियां साज़िशनि जो ॼार विछायल हूंदो आहे। हिते पिणु तब्दीली ऐं तरक़ी जे अमल खे हथरादू तरह रोके तबाहियूं ऐं तनज़लियूं मढ़ियूं वेंदियूं आहिनि, पर पोइ बि उन रत ऐं बाह जे रस्ते मां वर वकड़ खाई कॾहिं ॿिली पेर त कॾहिं बुल ऐं छाल हणी सिंध अॻिते निकिरंदी रही आहे। मसइला ऐं घुर्बल अॻु भराई क़ौमूं पंहिंजे सरकार सगोरी जी रिथाबंदी सां तरक़ी कंदियूं आहिनि। हुकूमतूं पंहिंजे अवाम खे पंहिंजनि पेरनि ते बीहारणु, पाण भरो बणाइणु ऐं ख़ुशहाल करण लाइ मुख़्तलिफ़ मुआशी रिथाऊं ठाहींदियूं आहिनि।
वॾा इक़्तिसादी नमूना या मॉडल साम्हूं आणींदियूं आहिनि। हेठि सतह ताईं माण्हुनि जी मदद रहनुमाई ऐं तालीम तरबियत कंदियूं आहिनि त जीअं पंहिंजनि माण्हुनि खे तरक़ीअ जे शाहराह ते वठी वञी सघनि। सुधरियल दुनिया में मुल्क जी तरक़ी मां मुराद अवाम जी ख़ुशहाली ऐं मुआशी पाण भराई आहे। मुल्क उहो ई शाहूकार ऐं तरक़ी याफ़्ता आहे जंहिं जी अवाम ख़ुशहाल आहे। जंहिं मुल्क में माण्हू जी आमदनी उन जे ज़रूरतनि खां घटि हुजे, माण्हू जी ज़िंदगियूं खिल ख़ुशी खां ख़ाली हुजनि, अवाम जी जान माल ऐं इज़त नफ़्स जो तहफ़ुज़ न हुजे, उन मुल्क खे ख़ुशहाल नथो चई सघिजे। मुल्क जी शाहूकारी ऐं तरक़ी ऐं फ़ौजी ताक़त हुकूमती सघ जबर जी सलाहियत में पोशीदा न हूंदी आहे। उहा अवाम जी मयार ज़िंदगी सां सलाहियल आहे। जेका रियासत पंहिंजे माण्हू जी ज़िंदगी जो मयार ऊचो आला ऐं बहितर नथी करे सघे ऐं वसी तर अवाम ताईं घुरबल आम सहूलियतूं नथी पहुचाए, उनखे पुठिते पियल ऐं अवाम दुश्मन रियासत सम्झो वेंदो आहे। शाहूकारी ऐं ख़ुशहाली जा आलमगीर पैमाना हिन ख़िते में अमल में अचण खां अञा कोहे दूर बीठा आहिनि। जोज़फ प्रोधान फ्रांस जो मशहूरु एनार्किस्ट फ़लसफ़ी, सियासी मुफ़कर ऐं इक़्तिसादी दानिश्वर हो। खेसि जदीद अनार्किज़म जो बानी सम्झो वेंदो आहे। प्रोधान पंहिंजी ज़िंदगी में समाजी इंसाफ़, पोरितनि जे हक़नि लाइ ऐं मुआशी इस्तिहसाल ख़िलाफ़ जदोजहद कई। हू पहिरियों शख़्स हो जंहिं पाण खे अनार्किस्ट चयो। अहिड़े समाज जो हामी जंहिंमें हुकूमती इख़्तियार घटिजे ऐं फ़र्दनि जी आज़ादी वधे। हूअ सम्झंदो हो त आज़ादी हुक्मरानी जी गैर मौजूदगी न आहे, बल्कि बराबरी जी मौजूदगी जो नालो आहे। हुन पंहिंजे लिखणियुनि में मिल्कियत जे अहिड़े क़िस्म जे ख़िलाफ़ एहतिजाज थे कयो जेका ॿियनि जी महिनत सां ठाही वई हुजे। संदसि नज़रियो पोरितनि जे गॾियल सहकार ऐं इक़्तिसादी बराबरी ते ज़ोर ॾिए थो। उन प्रोधान दौलत जे बारे में चयो हो, समूरी दौलत चोरी आहे। जेतोणीकि बेठिकती निज़ाम प्रोधान जी उन ॻाल्हि जी तवजह आहे, पर पोइ बि मूंखे हुन जी उन ॻाल्हि सां इख़्तिलाफ़ आहे। सुधरियल, ईमानदार, आज़ाद, बराबर ऐं इंसाफ़ पसंदि समाजनि में दौलत कम, पोहरे ऐं महिनत जो नतीजो आहे। सही रिथाबंदी उन पोहरे कम ऐं महिनत खे वधीक मरबूत ऐं बरकत भरियो बणाए थी। मुंहिंजो ख़्यालु आहे त तारीख़ जे हिन मख़सूस ॾाके ते सिंधियुनि खे सियासी, समाजी, इल्मी, सक़ाफ़ती, अदबी पासनि, क़ौमी मसइलनि, ज़राइत ऐं ॿियनि अनेक पासनि सां गॾु सनत ॾांहुं ध्यानु धरणु घुरिजे। हिन मुल्क में सिर्फ़ु पंजाब खे सनत जे बुलंद मरहले ते आंदो वियो आहे। ॿियूं क़ौमूं सभु ॿाहिरें बने ते आहिनि। जिते ज़राइत मिल्कियत जे लिहाज़ खां इनफ़रादी शइ आहे, उते सनतकारी गॾियल सीड़प ऐं शराकतदारी जो अमल आहे। असांजे माण्हुनि खे सनतूं हणण ॾांहुं वधणु घुरिजे। सफ़ा नंढी घरेलू सनत जी शुरूआति 10-20 लखनि खां करे सघिजे थी। 30 खां 50 लखनि ताईं नंढो कारखानो हणी सघिजे थो। 1 करोड़ ताईं जी सीड़प सां विचोले दर्जे जा कारखाना लॻाए सघिजनि था। उहा सीड़प गॾियल तौरु थी सघे थी। 10 माण्हू पाण में 20-20 लख रुपया कनि त 2 करोड़ रुपया जमा थी वेंदा। अहिड़े नमूने हिकु अहिड़ो कारखानो नमूदार थींदो जेको इलाइक़े जे कुझु माण्हुनि लाइ रोज़गार ऐं मालिकनि लाइ मुनाफ़ो आणींदो। थांवनि, थपनि, कपिड़नि, स्टील जे सामान, जाकेटनि, जुतियुनि, पेननि, शरबत, मिसाला, चांहि, काग़ज़, नोटबुक, खाधे पीते जूं शयूं, प्लास्टिक जो सामान, सांधाणा, ॿारनि जे रांदीकनि, ज़रई औज़ारनि, बिजली जे सामान, पखनि, सोलर सिस्टम जे शयुनि, चूड़ियुनि या हार सिंगार जे सामान वग़ैरह जा कारखाना हाणे मुआशी समाजी काया पलट करे सघिजे थी। सनत वॾो जहान आहे जंहिं लाइ सिर्फ़ु मज़बूत इरादे ऐं दुरुस्त रथाबंदी जी ज़रूरत आहे। महात्मा गांधी 7 मशहूरु समाजी गुनाहनि जी दर्जेबंदी कई हुई, जंहिं मूजिबि महिनत खां सवाइ दौलत, ज़मीर खां सवाइ सियासत, किरदार खां सवाइ इल्मु, इंसानियत खां सवाइ साइंस, क़ुर्बानी खां सवाइ मज़हबी अक़ीदो, इख़लाक़ खां सवाइ कारोबार ऐं अहसास खां सवाइ ताक़त मुआशिरे लाइ ख़तरो ऐं गुनाह आहिनि। पाण खे उन दर्जेबंदी में अञा वाधारो करणु घुरिजे। उहो हीअं त पोहरे कम ऐं महिनत खां सवाइ ख़ुदि ज़िंदगी बि हिकु गुनाह आहे। पोहरियो कम ऐं महिनत न सिर्फ़ु पंहिंजे आकह लाइ, पर पंहिंजे वतन, क़ौम, इंसान ज़ात ऐं धरती जी जीवत लाइ पिणु। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामिर लेखक ऐं कोपरस्त अॻवान नवाज़ ख़ान ज़ौर जो लिखियल लेख। इन ते प्रोग्राम मंज़रनामे जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे
इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देश परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।